बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। बंभोर सिंध जो सकाफ़ती तमंदनी शहर आहे। सिंध जो रूमानी दास्तान ससी पुनू बि हिन शहर सां लाॻापियल आहे। असांजे शाइरनि पंहिंजे कलाम में इन सरज़मीन जो ज़िक्र करे खेसि लाज़वाल हैसियत बख़्शी आहे। ये शहर देश जी सूंहं हो, इश्क़ ऐं हुस्न जो मर्कज़ हो, प्यार ऐं अमन जी वादी हो। हिते ज़ात पात ऐं रंग नस्ल जो फ़र्क़ु न हो। हिते बहारूं ई बहारूं हुयूं, बाग़ ऐं बस्तान हुआ। दरिया जे किनारे ज़िंदगी मुर्कदे नज़र ईंदी हुई। बाज़ारूं सजायल हुयूं, माण्हू सुखिया सताबा ऐं आसूदा हुआ। हीअ सरज़मीन सुगंध ऐं सुरहान विराईंदी हुई। हितां अमन ऐं प्यार जो पैगाम खणी सारे मुल्क में खणी पहुचाइण लाइ काफ़िला निकिरंदा हुआ। बंभोर सिंधु नदीअ जे उलहंदे शाख घारो ऐं समुंड जे खारे जे उतरे कप ते मशगूल तरीन बंदरगाह ऐं आलीशान शहर हो। चवनि था त हिते बंभोरा राजा राज कंदो हो, उन करे हिन ते बंभोर नालो पियो। मशहूरु सिंधी मौरख गंगारा सम्राट जो चवणु आहे त अफ्रीका जी बर्बर क़ौम हिते अची आबाद थी, उन करे हिन शहर जो नालो बर्बरीक रखियो वियो, जेके अॻिते हली बंभोर थियो। अवाइली दौर में बंभोर हिंदुस्तानी वापार लाइ पहिरियों बंदरु हो, छाकाणि त ॻाढ़े समुंड खे पार करण खां पोइ अवल उन ई बंदर ते लहिबो हो। हीअ शुरूआती ईसवी सन खां 11 सदीअ ताईं हिंद ऐं सिंध जो वॾे में वॾो तिजारती बंदरु हुअण सां गॾु सिंध ऐं हिंद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ काफ़िलनि जो लंघ हो। अंदरूनी सिंध जो माल ॿेड़ियुनि रस्ते हिते ईंदो हो ऐं हितां इहो सामूंडी गोराबनि में चढ़ंदो हो। यूनानियुनि जी का वक़्तु हिन खे बैनुल अक़वामी बंदर जी हैसियत हासिलु हुई। सिंध, हिंद, चीन ऐं ॾूर ओभर जो तिजारती माल हिन बंदर तां ॾूर ऐं ॾूर वेंदो हो। चीन जो रेशम शारा रेशम रस्ते बंभोर बंदर तां रूम वेंदो हो। हीअ बंदर मुख़्तलिफ़ मुल्कनि सां सामूंडी दरियाई ऐं ख़ुश्की रस्तनि ज़रिए ॻंढियल हो। ॾखण हिंदुस्तान, सेलोन, इंडोनेशिया ऐं मलाशिया जो माल बि पहिरियां ई हिते पहुचंदो हो ऐं हितां मग़रबी मुल्कनि ऐं एशियाई मुल्कनि ॾांहुं वेंदो हो। केचो ऐं मकरान जा काफ़िला बि हिते पहुचंदा हुआ। हीअ हिकु बैनुल मुल्की ऐं बैनुल अक़वामी साख भरींदड़ शहर हो, जिते ॿेड़ियूं ॾेसावर ॾांहुं वेंदड़ माल पहुचाईंदियूं हुयूं। वापारियुनि खे कस्टम ड्यूटी या महसूल ॾियणो पवंदो हो। मौलाए शीदाई तारीख़ तमंदनी सिंध में लिखे थो त शहर खां माल निकिरण वक़्तु वापारियुनि खे बंदर ऐं सरहद ते माल जी रक़म जो 5 हिसो ढल या महसूल तौरु ॾियणो पवंदो हो। बंभोर में ख़ुश्कीअ जो माल ॿिनि रस्तनि खां ईंदो हो ऐं ॿियो मकरान जे किनारे खां। सिंध जो वापारु बंभोर खां ख़ुश्कीअ रस्ते केच जे होत बलोचनि जे काफ़िले जी मार्फत कलात, मेलवा, कंधार, हमदान, सिस्तान, खरासां, कुरमान ऐं फ़ारस जो माल हिते पहुचंदो हो। काफ़िला घणो करे राति जो सफ़र कंदा हुआ ऐं तारनि जी रोशनी में रस्तो मालूम कंदा हुआ। उन वक़्त जा काफ़िला मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं शहरनि मां मुख़्तलिफ़ शयूं मिसलनि खथूरी, शिराज़ीअ जो अतरु ऐं शराब, खजूर, जाबलूं, जड़ी बूटियूं, सेस्तान जो इतिलस, खरासां जा ख़ुश्क ताज़ा मेवा, कलात जूं कलाबतूं ऐं सचा मोती, करमान जा रेशमी कपिड़ा ऐं चमड़ीअ जो सामान हिते विकिणी। हितां क़ीमती शयुनि मां सूटी ऐं सनी, मलमल, रेशमी ऐं ऊनी कपिड़ो, नंढा फोटा, ख़ुशबूदार मसाला, नीर, लाख, जवाहरात, याकूत, अलमास, अंबर, आज, इमारती काठ ऐं सोन खणी ॿियनि मुल्कनि में विकिरो करणु वेंदा हुआ। पलटी डी एडलर जो हवालो ॾींदे जनाब M.H. पवर पंहिंजे हिकु मक़ाले में लिखे थो त बंभोर बंदर तां हीरा, जवाहर, संगे मरमर जो सामान, सुलेमानी पत्थर, अकीक, अहमर, फेरोज़ा, याकूत, कोदल, सचो बिलोर, दोथियो पत्थर वग़ैरह रूम वेंदा हुआ। गेंडे जा सिंग ऐं खल, हाथियुनि जो आजू ऐं दरियाई घोड़ा बि हिन बंदर तां ॿाहिरि वेंदा हुआ। कुझु मादनी शयूं ऐं क़ीमती पत्थर, जिन मां के तातार, ॿेट, चीन, बदख्शान ऐं हिंदू कश मां दरिया रस्ते बंभोर ईंदा हुआ, सेता रूम वेंदा हुआ। पितल, शीओ, ट्रामू, सलाजीत, शराब, सिंगियो, संदूर, कलई, सोन, चांदी, ॿियूं मदनियाती शयूं बंभोर बंदर तां यूनान वेंदियूं हुयूं। रोम हिन बंदर तां एतिरो माल ख़रीद कंदो हो जो इहो सिंध खे हर साल 5 करोड़ 50 लख सेर सोन जी सूरत में महसूल ॾींदो हो। बंभोर में फ़नीकिया, सामी ऐं रूमी वापारियुनि पंहिंजे वापार ऐं ॾेती लेतीअ लाइ सामी ख़त जारी कयो, जेको हू कपिड़े ते लिखंदा हुआ। इहो साॻियो सामी ख़त सिंधी वापारियुनि जे वसीले नंढे खंड में महाराजा अशोक जे ॾींहं में रवाज में आयो हो। हिते चमड़े रंगण जो बि वॾो कारखानो हो, जिते ॿुॿर जे छोॾनि में चमड़ो रॻियो वेंदो हो। उनखां सवाइ हिते तलवारूं ठाहिण जो बि आला क़िस्म जो कारखानो हो। हितां जूं तलवारूं तमामु मशहूरु हुयूं, जेके अरब मुल्कनि में मोकिलियूं वेंदियूं हुयूं। बंभोर सूमरनि जे दौर ताईं सिंध जो वसंदड़ शहर ऐं मशगूल तरीन बंदरगाह हो।
जेको सिंध में वापार ज़रखेज़ी तहज़ीब और तमदन जो आला मरकज़ रहियो। याकूत हमदी मशहूरु अरन ताजिर लिखे थो त बम्बोर सिंध जो हिकु मुख्य बंदर हो ऐं अल मंसूरा सिंध जूं 3 नंबर वॾे में वॾो शहर हो। हिन शहर जी आदमशुमारी तमामु घणी हुई ऐं इहा उन करे जो हीअ सिंध जो हिकु मुख्य बंदर हो जंहिंजो दुनिया जे हर मुल्क सां वापारु हलंदड़ हो। बम्बोर में मोहम्मद बिन कासिम छावनी बि क़ाइमु कई ऐं हिकु शाही मस्जिद बि ठाराई हुई। इहो शहर अरबनि जे दौर में ई सन 171 हिजरी मुताबिक़ सन 787 ईस्वीअ में हिकु ज़लज़ले करे वीरान थी वियो। जॾहिं सिंध जो उलहंदी वारो शाख घारो सुकी वई, अहिड़ी तरह हीअ मरदम खेज़ सदा गुलाब दौलतमंद तिजारती शहर जेको बाग़नि ऐं बस्ताननि, माड़ियुनि ऐं मेलातनि, बंगलनि ऐं बाज़ारनि जो मर्कज़ ऐं अंडो मुस्लिम तहज़ीब जो गहवारो हो। सिर्फ़ु भरूं भटूं बहण ऐं पथर तारीख़ी आसार तौरु रहिजी विया, पर इहे वथूं बेकार न आहिनि, उन्हनि में बि मणिया आहिनि। तारीख़ आहे, इहे असांजे विञायल तारीख़ी वर्क जी निशानदेही कनि था, पर इहा अख तरफ़ रखण वारी इहा दिलि हुजे। त इंशाअल्लाह उमेद आहे त अॼु जो मुख़्तसर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प स्टिकर वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।